अस्सलाम वालेकुम, ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। अच्छा, जीअं त पंहिंजो पोयों टॉपिक जेको आहे सो चैप्टर पूरो थी वियो। हाणे न्यू चैप्टर पाण स्टार्ट कयूं पिया। उहो आहे ह्यूमन फिजियोलॉजी। जीअं तव्हां ॾिठो हूंदो, पढ़ी चयो हूंदो। हाणे ह्यूमन फिजियोलॉजी छो ज़रूरी आहे, छो त तव्हां ॾिठो हूंदो हर पेपर में तक़रीबन हिन में क्वेश्चन निकिरंदा आहिनि। हाणे तव्हां इहो सोचींदा हूंदव त सर जेको आहे सो हर चैप्टर लाइ चए थो त इहो इंपॉर्टेंट आहे। हाणे छा कजे, किथां बि ॾेई सघे थो। इन करे लाज़मी आहे तव्हां हर जॻह सुठी तयारी कयो त तव्हांखे जीअं पेपर में मुश्किल न थिए। सही आहे। सिलेक्टिव तयारी खां बहितर आहे तव्हां थोरो माइन्यूट थारोली तयारी कयो त जीअं तव्हां ॿियनि खां वधीक स्कोर गेन करण जी कोशिशि कयो। ऐं हिते ई छोकिरा मार खाई वेंदा आहिनि त चवंदा आहिनि असां सिलेक्टिव स्टडी कयूं। हाणे सिलेक्टिव स्टडीज़ मां जेकॾहिं क्वेश्चन न खणंदो त पोइ तव्हां केॾांहुं वेंदव। इन जे करे टाइम अथव हाणे हिनखे थोरो थारोली माइन्यूटली पढ़ो जीअं तव्हांखे EDS जेको आहे सो हर तरह सां जनरल साइंस जो पेपर तयारु थी वञे। जेकॾहिं तव्हां FPSC में अपीयर थियो पिया त उन में EDS जेको वॾो रोल आहे, अहम रोल आहे। इवन SPSC में बि या जेके ॿिया पेपर अचनि था। त स्टार्ट कयूं था पाण। हाणे फिजियोलॉजी छा आहे? हाणे तव्हां ईअं सम्झो त जेको इंसान जी बॉडी आहे, जिस्म आहे, उनजे अंदरि मुख़्तलिफ़ असां सिस्टम हूंदा आहिनि। सर्कुलेटरी सिस्टम आहे, असांजे जिस्म में रत हले थी, ठीकु आहे। रेस्पिरेटरी सिस्टम आहे, डाइजेस्टिव सिस्टम आहे, मुख़्तलिफ़ सिस्टम्स आहिनि, ठीकु आहे। इन सभिनि सिस्टम जी जेकी स्टडी आहे उनखे पाण छा था चऊं, ह्यूमन फिजियोलॉजी चऊं था, ठीकु आहे। हाणे इहे सिस्टम जेके आहिनि इहे मैकेनिकल बि हूंदा आहिनि, ठीकु आहे। हथरादू बि हूंदा आहिनि। मैकेनिकल माना जेको माण्हू पाण कंदो आहे। बायोकेमिकल बि हूंदा आहिनि जेके असांजी बॉडी जे अंदरि थींदा, ठीकु आहे। हाणे इन सां गॾु ह्यूमन एनाटॉमी जेकी आहे सो उनखे इन टिनि शयुनि खे पाण मिलाए करे जेको आहे सो पाण जेकी स्टडी कंदा आहियूं बॉडी जी, उनखे पाण ह्यूमन फिजियोलॉजी चऊं था। हिकु सिंपल सिंधी में तव्हां हिनजी सम्झो, ठीकु आहे। हाणे इहा ह्यूमन जेकी फिजियोलॉजी आहे इन जा मेजर सिस्टम्स आहिनि, ठीकु आहे, जेके बॉडी जे अंदरि परफॉर्म थींदा आहिनि। उहे सिस्टम कहिड़ा आहिनि जेके तव्हां ॾिसो नंबर 1 ते, ठीकु आहे। नंबर 1 ते पाण ॾिसूं त नंबर 1 ते कहिड़ो अचे थो, सर्कुलेटरी सिस्टम अचे थो, ठीकु आहे। सर्कुलेटरी सिस्टम खां पोइ जेको आहे तव्हांजो रेस्पिरेटरी सिस्टम अचे थो, सही आहे। रेस्पिरेटरी सिस्टम खां पोइ तव्हांजो डाइजेस्टिव सिस्टम आहे हिन में, डाइजेस्टिव सिस्टम खां पोइ तव्हांजी यूरिनरी सिस्टम आहे हिन में। ऐं ही उहे मुख़्तलिफ़ सिस्टम्स आहिनि जेकी तव्हांजी बॉडी परफॉर्म करे थी, या तव्हांजी बॉडी जे अंदरि इहे सिस्टम रेगुलेट थियनि था, ठीकु आहे। उन खां पोइ इम्यून सिस्टम आहे तव्हांजो, इम्यून सिस्टम खां पोइ आहे तव्हांजो नर्वस सिस्टम, नर्वस सिस्टम खां पोइ तव्हांजो अचे थो स्केलेटल सिस्टम, स्केलेटल सिस्टम खां पोइ तव्हांजो अचे थो रिप्रोडक्टिव सिस्टम। ही मेन जेको आहे सो 8 सिस्टम आहिनि जेके तव्हांजी बॉडी रेगुलेट करे थी ऐं तव्हांजी बॉडी परफॉर्म करे थी। सही आहे। हाणे ही जेके हिननि मेजर सिस्टम जी जेकी पाण स्टडी कंदा आहियूं, पाण उनखे बेसिकली ह्यूमन फिजियोलॉजी चऊं था, सही आहे। हाणे हिननि सिस्टम खे पाण डेली 1 बाय 1 करे हिकु थारोली रीडिंग ॾींदासीं। हुन में तक़रीबन हर हिकु शइ खे पाण ॾिसंदासीं त हिन में जेके बि MCQs निकिरंदा उनखे पाण कवर करे वञूं, ठीकु आहे। हाणे इनखे शुरू करण खां अॻु में तव्हांखे बेसिक ह्यूमन फैक्ट्स आहिनि बॉडी जे बारे में, उन्हनि जे बारे में तव्हांखे नॉलेज हुजणु घुरिजे त बाबा कहिड़ा बेसिक ह्यूमन फैक्ट्स आहिनि बॉडी जे बारे में, या इंसान जी जेकी बॉडी आहे उन्हनि जा जेके बेसिक फैक्ट्स आहिनि, ठीकु आहे, जंहिंमां क्वेश्चन बि निकिरनि था ऐं निकिरंदा बि आहिनि। तक़रीबन तव्हां पासपेपर खणी ॾिसो तव्हांखे हर शइ में मिलंदा, ठीकु आहे। त बेसिक फैक्ट्स जेके आहिनि ह्यूमन बॉडी जा उहे कहिड़ा आहिनि? हे इन करे करायां पियो त हिन मां जेको आहे सो तक़रीबन तव्हां ॾिसो 3-4 MCQs निकिरंदा ई निकिरंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे उहो मुख़्तलिफ़ पेपरनि में पुछंदा आहिनि त बाबा लार्जेस्ट आर्गन ह्यूमन बॉडी जो कहिड़ो आहे, ठीकु आहे। हाणे आर्गन खे तव्हां ईअं सम्झो तव्हांजी बॉडी जो उज़वो जेकी मथीं खल थींदी आहे, ठीकु आहे, इहा उहो कहिड़ो उज़वो आहे तव्हांजी बॉडी जो जेको लार्जेस्ट आहे, उहो कहिड़ो आहे? स्किन आहे,
जेकी पंहिंजी मथी आहे चमड़ी आहे, इहा जेकी तव्हांजी नज़रे थी आहे सॼी जिस्म जी। हिन में त मां ह्यूमन बॉडी लिखां थो, पर इहा अंडरस्टैंडेबल ॻाल्हि आहे त भाई इहा लार्जेस्ट ऑर्गन आहे त इहो बॉडी जो ई आहे, ठीकु आहे। कहिड़ो ई आहे? स्किन। सही आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण ॾिसूं लार्जेस्ट ऑर्गन खां पोइ त पुछंदो आहे लार्जेस्ट इंटरनल ऑर्गन कहिड़ो आहे। हाणे हे त ॿाहिरों थी वियो, ठीकु आहे, एक्सटर्नल ऑर्गन थी वियो। इंटरनल ऑर्गन कहिड़ो आहे? लिवर, ठीकु आहे। लार्जेस्ट इंटरनल ऑर्गन कहिड़ो आहे? लिवर आहे, ठीकु आहे। उन खां पोइ पुछंदो आहे त तव्हांजी बॉडी में मसल्स केतिरा हूंदा आहिनि ह्यूमन बॉडी में? त मसल्स जेके हूंदा आहिनि टोटल ह्यूमन बॉडी में उहे मुख़्तलिफ़ आहिनि। 640 बि आहे, 650 ताईं बि वेंदा आहिनि। त हूअं जेको पेपरनि में सुवालु ईंदो आहे उन में 630+, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां खां पुछी सघे त तव्हांजो लार्जेस्ट बोन कहिड़ो आहे, ठीकु आहे। हॾी कहिड़ी आहे इंसान जी में? त लार्जेस्ट बोन जेको आहे उहो कहिड़ो आहे? फीमर, लेग वारो बोन, ठीकु आहे। ॼंग जी जेकी हॾी आहे अंदरि, उनखे पाण छा था चऊं? लार्जेस्ट बोन कहिड़ो आहे? फीमर, सही आहे। लार्जेस्ट बोन खां पोइ तव्हां खां पुछी सघे थो स्मॉलेस्ट बोन कहिड़ो आहे? त स्मॉलेस्ट बोन कहिड़ो आहे? इहो स्टेप्स आहे, इहो कन जे अंदरि हूंदो आहे। ठीकु आहे, इहो तव्हांजे एयर में थी वेंदो। उन खां पोइ तव्हां खां पुछी सघे थो हार्डेस्ट बोन कहिड़ो आहे? त हार्डेस्ट बोन तव्हांजे टीथ जो थींदो आहे, इनामल जेको हूंदो आहे। सही आहे। हार्डेस्ट बोन खां तव्हां खां पोइ पुछी सघे थो तव्हांजो स्मॉलेस्ट मसल कहिड़ो आहे, ठीकु आहे। इंसान जे जिस्म जे अंदरि स्मॉलेस्ट मसल कहिड़ो आहे? त मसल कहिड़ो आहे? हाणे हीअ यादि रखी छॾियो त लार्ज जेको आहे सो स्मॉलेस्ट जेको बोन आहे उहो स्टेप्स आहे, ठीकु आहे। ऐं जेको स्मॉलेस्ट मसल आहे, ठीकु आहे, उहो बि कहिड़ो आहे? स्टेप्स आहे। साॻियो ई कन जे अंदरि थींदो आहे इहो बि, ठीकु आहे। स्मॉलेस्ट मसल। उन खां पोइ तव्हां खां वर्टिब्रेट जे पुछी सघे थो पाण ई पोइ हुन में करे बि आया आहियूं, वरी बि लिखी सघूं था। वर्टिब्रेट घणा हूंदा आहिनि इंसान जे अंदरि? 33, ठीकु आहे, जेके स्पाइनल कॉर्ड में तव्हांजा कॉलम्स हूंदा आहिनि, सही आहे। हाणे वर्टिब्रेट खां पोइ तव्हांजो नॉर्मल बॉडी टेम्परेचर बि पुछी सघे थो। त इंसान जो गर्मी हुजे या सर्दी, मतिलबु हे न आहे त गर्मी जे हिसाब सां वधी वञे थो सर्दी जे हिसाब सां। इंसान जेको बॉडी जो टेम्परेचर आहे जेको मेंटेन कंदो आहे, ठीकु आहे, हर सीज़न में, उहो कहिड़ो आहे? 37 डिग्री सेल्सियस, सही आहे। बॉडी टेम्परेचर खां पोइ तव्हां खां पुछी सघे थो त बाबा इंसान जी जेकी हार्ट बीट आहे उहा पर मिनट केतिरी हले थी? त हार्ट बीट जेकी हले थी पंहिंजी पर मिनट नॉर्मल, उहा 72 आहे। ठीकु आहे, पर मिनट 72 आहे, ठीकु आहे। उन खां पोइ नॉर्मल रेस्पिरेटरी तव्हां खां पुछी सघे थो 16 to 20 मिनट्स जेको आहे सो माण्हू साहु खणे थो, ठीकु आहे, हिकु मिंट जे अंदरि 16 खां 20 दफ़ा, ठीकु आहे। नॉर्मल ब्लड प्रेशर, इहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे, तक़रीबन अलाह पनाह ॾियनि हर घर में जेको आहे सो ब्लड प्रेशर जा मरीज़ थी विया आहिनि। घणो आहे? 80 120, ठीकु आहे, 80 120 या 120 80, जेकर हिनखे पाण हूअं लिखंदा आहियूं त हूअं ईअं लिखंदा आहियूं 120 80, सही आहे। इन खां पोइ जेको आहे सो ब्लड प्रेशर खां पोइ तव्हां खां स्ट्रॉन्गेस्ट मसल पुछी सघे थो पोइ स्ट्रॉन्गेस्ट मसल इंसान जी बॉडी में कहिड़ो आहे? त उहा जॉ लाइन आहे पंहिंजी, ठीकु आहे, जॉ जेको पाण चवंदा आहियूं, सही आहे। मैस्टर बि हिनखे चयो वेंदो आहे। जॉ, सही आहे, स्ट्रॉन्गेस्ट मसल। हिनखे ॿियो छा चयो वेंदो आहे? मैस्टर चयो वेंदो आहे। आई थिंक इहा ई स्पेलिंग अथसि, MASSESTER, ठीकु आहे, SETER, आई थिंक सो। हीअ चेक करे छॾिजो वरी बि।
सही आहे। स्ट्रॉन्गेस्ट मसल, स्ट्रॉन्गेस्ट मसल खां पोइ हो तव्हां छा थो पुछी सघे, जेको कॉमन फैक्ट आहे या जेको ह्यूमन बॉडी जे बारे में अक्सर पुछियो वेंदो आहे, लार्जेस्ट एलिमेंट पुछी सघे थो, ऑक्सीजन। इहो तव्हां सभिनी ख़बर हूंदी। ठीकु आहे, ऑक्सीजन आहे इंसान जे अंदरि जेको वधि में वधि एलिमेंट आहे, या घणे में घणो जेको एलिमेंट आहे, लार्जेस्ट एलिमेंट आहे, उहो कहिड़ो आहे? ऑक्सीजन आहे। ठीकु आहे, वाटर असांजी बॉडी में घणो आहे? 65 to 75%। ठीकु आहे, उन खां पोइ जेको आहे सो तव्हां खां पुछी सघे थो तव्हांजी pH घणी आहे बॉडी जी, ब्लड जी। इहे अक्सर ईंदो बि रहंदो आहे त pH घणी आहे ब्लड जी, त इहा 7.3 खां 7.4 ताईं आहे। ठीकु आहे, एसिड बेस तव्हां पढ़ियो हूंदो, न पढ़ियो त पाण अॻिते हली करे हिनखे पढ़ंदासीं त इहा pH कीअं निकिरंदी आहे, हिनखे पाण ॾिसंदासीं। ठीकु आहे, उन खां पोइ वॉल्यूम ऑफ ब्लड बि पुछी सघे थो, तव्हांजे बॉडी में केतिरी ब्लड आहे। त इंसान जी ब्लड में 5 खां 6 लीटर हूंदो आहे। इंसान जी जिस्म में जेको ब्लड हूंदो आहे घणी हूंदी आहे? 5 खां 6 लीटर हूंदो आहे। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हांखो जेको आहे सो मोस्ट कॉमन ब्लड टाइप बि पुछी सघे थो, तव्हां सभिनी ख़बर आहे, ओ पॉज़िटिव, ए पॉज़िटिव। ठीकु आहे, ऐं रेयर कहिड़ो आहे? बिल्कुलु जेको घटि मिले। ए बी नेगेटिव। सही आहे, उन खां पोइ जेको आहे सो तव्हांखो पुछी सघे थो लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन, सेरिबीरियम, इहो बि तव्हांखो पुछी सघे थो। ठीकु आहे, उन खां पोइ हू तव्हां खां पुछी सघे थो त जेकी गेस्टेशन पीरियड आहे, त जेको ॿार जो जेको ॼमण जो पीरियड आहे माउ जे पेट में, उहो केतिरो थींदो आहे? घटि में 267 डेज़। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हां खां पुछी सघे थो लार्जेस्ट आर्टरी कहिड़ी आहे। लार्जेस्ट आर्टरी जी ख़बर आहे छा थींदी आहे? आर्टरी उहा शरियान हूंदी आहे या उहा रग हूंदी आहे, तव्हां सम्झो, जेकी कैरी कंदी आहे ऑक्सीजन रिच ब्लडेड। ठीकु आहे, ऑक्सीजन रिच ब्लडेड कैरी कंदी आहे हार्ट खां बॉडी जे मुख़्तलिफ़ उज़वनि जी तरफ़, टिश्यूज़ जी तरफ़। ठीकु आहे, उन उहा छा हूंदी आहे? आर्टरी हुनखे पाण चवंदा आहियूं। ठीकु आहे, लार्जेस्ट आर्टरी कहिड़ी आहे? अरोटा। ऐं हीअ मुंहिंजे ख़्याल में आहे 2.5 या 2.6, 2.5 ई आहे सेंटीमीटर हिनजी लेंथ। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हां खां पुछी सघे थो स्मॉलेस्ट वीन कहिड़ी आहे या लार्जेस्ट वीन कहिड़ी आहे। ठीकु आहे, लार्जेस्ट वीन कहिड़ी आहे? इनखे पाण इहा आहे वीना कावा। ठीकु आहे, इन्फीरियर वीना कावा जेकी आहे सो इहा लार्जेस्ट वीन आहे। सही आहे, उन खां पोइ हाणे जेके रहनि था उनखे पाण अॻिते हली बि कंदासीं त लार्जेस्ट मसल कहिड़ो आहे? सेटिरियस मसल हूंदो आहे इंसान जे अंदरि। ठीकु आहे, या लेंथ ऑफ स्मॉल इंटेस्टाइन केतिरी आहे, या लार्ज इंटेस्टाइन जी लेंथ केतिरी आहे? स्मॉल 25 मीटर हूंदी आहे, फीट हूंदी आहे, सॉरी 7.62 मिलीमीटर हूंदी आहे। त हीअ हाणे जॾहिं पाण हिनखे हाणे डिटेल में पढ़ंदासीं, हीअ फैक्ट तव्हां यादि कयो, हीअ फैक्ट तव्हां लाइ इलाही इंपॉर्टेंट अथव। ठीकु आहे न, हीअ फैक्ट। ऐं हिन मां तव्हां ॾिसो जॾहिं तव्हां पेपर ॾींदो 2 खां 3 क्वेश्चन ॾींदो ई ॾींदो। त पाण इनशाला सुबुह खां हाणे शुरू कंदासीं, पहिरियों डिटेल में पढ़ंदासीं सर्कुलेटरी सिस्टम छा आहे, हिनखे कोशिशि कंदासीं त लिमिटेड रखूं पाण 1 पेपर जी तयारी हद ताईं। छो त जेकॾहिं पाण थोरो सब्जेक्टिव पढ़ंदासीं त पोइ हिकु ॾींहं जे अंदरि हिनखे पाण था कवर करे सघूं। ठीकु आहे, कोई दोस्त चवनि था त सर बेसिक टॉपिक कॉन्सेप्ट बि क्लियर कंदा हलो, बेसिक जेतिरो थी सघे थो ओतिरो कराईंदो, अञा हिनखे थोरो अञा बेसिक ते वठी वेंदासीं त पोइ तव्हां लाइ लेंथी थींदो इलाही। तव्हां 4 महीननि जो कोर्स तव्हांखे वञी करे 8 महीने में पढ़ंदो, छो त लेक्चर थींदो 14-15 मिंटनि जो आहे या 16-17 मिंटनि जो, त पोइ ॾुखियो थी वेंदो। त
त मां कोशिशि कंदो आहियां त जीअं असां तयारी कई आहे वन पेपर जी ऐं क्लियर कया आहिनि त उन हिसाब सां तव्हांजी तयारी कराईंदा हलूं जीअं तव्हां उहो मटीरियल न खणो जेको पेपर में अची नथो या तव्हांजे कम जो ई न आहे। ठीकु आहे, उनजी बेसिक अंडरस्टैंडिंग तव्हांखे ॾींदा वेंदासीं, पर कोशिशि कंदासीं हिन में पाण जेको आहे जेकी पेपर पॉइंट ऑफ व्यू सां जेके पेपर में बार बार क्वेश्चन पुछंदा या जेके क्वेश्चन अची सघंदा वन पेपर जे हिसाब सां पाण हुनखे टैकल कयूं। त इनशाला पाण सुबुह हिन खे डिटेल में पढ़ूं था। अल्लाह हाफ़िज़।